अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे एडवांस ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। हेॾी वीडियो में तव्हांखे जेको शीट में क्वेश्चन जेका न उहा तव्हांखे ऐड करणु सेखारबी। कॾहिं कॾहिं असांखे ज़रूरत महसूसु थींदी आहे त असां जेको आहे अणपुर वारी या कंहिं बि क़िस्म जी का इक्वेशन का बि हुजे, जो सपोज़ क्वाड्रेटिक इक्वेशन आहे या फॉर्मूलाज़ आहिनि, उहा असीं कीअं जेको में शामिलु करूं, एक्सेल में हुजे या वर्ड में हुजे, कंहिं में बि हुजे। त उनजे लाइ तव्हां इंसर्ट ते क्लिक करियोसि। इंसर्ट मां असांखे इंसर्ट ते क्लिक करे असांखे ॾिसो हिन साइड ते असांखे इक्वेशन जो बि असांखे ऑप्शन ॾिए थो। तव्हां इक्वेशन ते क्लिक करियो। हा, एरिया ऑफ सर्किल जी इक्वेशन आहे। ॾिसो बाइनोमियल थ्योरम जी इक्वेशन आहे दोस्तों। हीअ ॾिसो हीअ केतिरी इक्वेशन्स असांखे हीअ ॾियनि अथव, मुख़्तलिफ़ जेके इक्वेशन्स आहिनि। असीं सिंपल इक्वेशन अणपुर जी खणूंसि था। हिकिड़ी इक्वेशन ते क्लिक करे असीं फॉन्ट जा पहिरीं जेको सो मां वञी वधायूंसि था। हीअ हिकिड़े क़िस्म असांखे ऑब्जेक्ट जेको शो करां ऑब्जेक्ट खे इनखे न एज़ ए ऑब्जेक्ट असीं फॉर्मेट करे सघूं था। अच्छा, जॾहिं इक्वेशन ते क्लिक कंदासीं तॾहिं ॾिसो मथे ॾिसो असांखे टैब ॾिसो जेके आहिनि, हिकिड़ो वरी ॿ टैब असांखे अलॻि सां मिली आहे। हिकिड़ो फॉर्मेट टैब आहे जेको ॾिसो त इहा ऑब्जेक्ट आहे, असीं ऑब्जेक्ट खे फॉर्मेट करे सघूं था। ॿियो असांखे डिज़ाइन टैब ॾिए थो। डिज़ाइन टैब में असीं इक्वेशन खे इंसर्ट करे सघूं था। असीं हिन इक्वेशन खे असीं सॼो न डिलीट न कंदासीं, बल्कि हिकिड़ो छो त जेकर हिन ऑप्शन खे डिलीट करे सघंदासीं त पोइ हीअ इक्वेशन जेको सो हटी वेंदी ऐं हीअ एज़ ए ऑब्जेक्ट हिकिड़ो असांखे बिहेव कंदो। असीं जेको सो हुन में खणूंसि था, ॾिसो फ्रैक्शन में खणूं था। फ्रैक्शन मां असां हिकिड़ो खणूंसि था। हिन में असीं हाणे हिन बॉक्स में मथे में असीं छा रहणु चाहियूं था, 1 ऐं हेठि में 2, 1/2। अच्छा, हिन ए खे रिमूव करियो था न, ए जॻह कर्सर रखी डिलीट दॿाए छॾियो कीबोर्ड मां। हिन खे असीं फुल इक्वेशन में खणूंसि था। हाणे ॾिसो दोस्तों किथे तव्हां कर्सर रखी तव्हां ऐड करे सघो था। वरी तव्हां पहिरीं हिन ते ऑप्शन क्लिक करियोसि ऐं हिन ते क्लिक करण सां पोइ तव्हांखे डिज़ाइन टैब अची वियो। डिज़ाइन टैब में हाणे तव्हां हिन ते हाणे हिनखे जेको तव्हां विच में कुझु ॾियणु चाहियो था, तव्हां कोशिशि करणी पवंदी तव्हांजे एरो जेके कीबोर्ड में जेके एरो कीज़ आहिनि न, जेके तीर वारा जेके निशान आहिनि, जेके 4 जेके आहिनि, उन्हनि सां तव्हांखे कमु हलाइणो पवंदो। छो त उहे जेको इक्वेशन खे इक्वेशन में ई रहणु ॾियनि था। अदरवाइज़ असीं जेको ऑब्जेक्ट एज़ ए नॉर्मल ऑब्जेक्ट में वेंदा हलिया। जेकर असीं प्लस साइन हितां डायरेक्ट असीं प्लस निशानी दॿाइणी आहे, प्लस साइन दॿाईंदासीं न, त असीं उहा प्लस जेको निशानी आहे उहा इक्वेशन में न ईंदी, बल्कि उहा एज़ ए नॉर्मल में ऑब्जेक्ट में अची वेंदी। उन करे असीं जेको इक्वेशन ते कमु हलाइनि था, असीं एरो कीज़ मां हीअ ॾिसो एरो कीज़ आहे, इनखे जेकॾहिं हलाईंदासीं असीं राइट साइड वारो दॿाईंदासीं। हीअ ॾिसो राइट साइड में अची वियासीं। हाणे असीं हिनखे प्लस करणु चाहियूं था। हीअ ॾिसो निशान असीं हितां का बि ऐड करे सघूं था। हीअ प्लस वरी असीं ॿी फ्रिक्शन असीं ऐड करणु चाहियूं था, लेकिन असीं उनखां अॻु में असीं जेको हिनखे ॾिंगी ॾियणु चाहियूं था। ठीकु आहे, त हीअ ॾिसो पैरेंथेसिस, असीं हिनखे पैरेंथेसिस में ॾियणु चाहियूं था। जस्ट नॉर्मल में 2 करेसिस। हाणे 2 खे पोइ मल्टीप्लाई करूं था। मल्टीप्लाई वरी असीं हितां करूं था, बिकॉज़ मल्टीप्लाई हूं जेको असांखे एस्ट्रिक साइन जेको उहो मल्टीप्लाई में अचे थो। हीअ ॾिसो, लेकिन इहा असीं जेको स्टार वारी साइन न असीं मल्टीप्लाई ते ॾियणु चाहियूंसि था। त हीअ असां वटि मल्टीप्लाई जी निशानी अची वई। मल्टीप्लाई खां पोइ हाणे वरी असीं फ्रैक्शन में ऐड करूं था। फ्रैक्शन में ॾिसो हीअ फ्रैक्शन आहे। फ्रैक्शन में असीं जेको पहिरें बॉक्स में जॾहिं एरो की खे मथे दॿाईंदासीं, ठीकु आहे, त पोइ असीं 3 दोस्तों प्रैक्टिस कंदा न तव्हां पोइ ऑटोमेटिक लिखी सघंदा। त मथे में हेठि बॉक्स में की वञे, एरो की जे मदद सां तव्हां हेठि जे मथे तव्हां वञी सघो था। अच्छा, हाणे असीं हिते असीं वरी डिवाइड जी निशानी हलायूं था। वंड जी निशानी आमतौर ते ॾिसो अणपुर में जेको न जेको आहे उहो ॾिए थो निशानी वंड जी डिवीजन जे बेस ते ॾिए थो। हिते असांखे बाक़ाइदा जेको वंड जी निशानी आहे न उहा असांखे शो कराए थो। हाणे असीं वरी हिते हिकु असीं वरी पैरेंथेसिस असीं अप्लाई कयूं। असीं वॾी ॾिघी नंढी ॾिघी ॾिसो सभु तव्हांजे लाइ हीअ आहिनि, टोटल असांखे ॾिए थो। त असीं इक्वेशन जी मदद सां ई असीं इहो करे सघूं था, अदरवाइज़ असीं नथा करे सघूं। अच्छा, हिते जेकॾहिं असीं सपोज़ इक्वेशन हीअं हलो पियो त हिते असीं अणपुर जो को बि जेको करणु चाहियूं था, ऐड करणु चाहियूं था। ॾिसो एक्सपोनेंशियल फॉर्मेट असीं ऐड करणु चाहियूं था। हिते असीं लेटर असीं चऊं था सपोज़ एक्स आहे, एक्स खे असीं क्यूब ॾियूं था या स्क्वायर ॾियूं था। हिन खां पोइ हुनखे प्लस करियूंसि था। ॾिसो असीं हाणे हिनखे जेको सो मल्टीप्लाई कयूं था। चलो मल्टीप्लाई करियूंसि था। हाणे वरी असीं जेको एक्सपोनेंशियल को बि जेको ऑब्जेक्ट में ॾिसो इंसर्ट करणु चाहियूं था। ऐं वधीक जेके इक्वेशन वारा जेके मैथ वारा हूंदा सो उहे ई हिनखे वधीक जेको सो एक्सप्लेन करे सघनि था, बिकॉज़ उहे सॼो मैथ सां वाबस्ता हूंदा आहिनि। हाणे हीअ असीं सिंपल हिकिड़ी इक्वेशन जस्ट तव्हांखे टाइप करे ॾेखारींदासीं फॉर डेमो पर्पज़ जे लाइ। ठीकु आहे, जस्ट हिकिड़ो डेमो आहे। तव्हां इक्वेशन का बि हिन में तव्हां आणे सघो था, कहिड़ी बि शइ तव्हां शामिलु करे सघो था। जस्ट क्लिक करे तव्हां डिज़ाइन में वञो। ॾिसो तव्हां हीअ जेके तव्हांजे लाइ सिंबल्स आहिनि, सिंबल में तव्हां छा ऐड करे सघो था। उनखां पोइ हीअ तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ जेके इक्वेशन्स आहिनि। ॾिसो मैट्रिक्स, ॾिसो हीअ मैट्रिक्स तव्हां इक्वेशन आहे, मैट्रिक्स तव्हां ऐड करे सघो था। ऑपरेटर्स तव्हां कहिड़ा कहिड़ा यूज़ करणु चाहियो था त ऑपरेटर यूज़ करे सघो था। इट मीन्स मैथमेटिकल जेको तव्हां कंहिं बि क़िस्म जी का बि इक्वेशन उहा न आहे जेका तव्हां न ऐड करे सघो। ॾिसो सेक, कोसाइन से ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहिनि, असीं उहे बि
इन में यूज़ करे सघूं था। ही जेके आहिनि डिंगियूं वग़ैरह आहिनि असीं जेको ॾिसो इहो ऑपरेशन लार्ज ऑपरेशन बि असांखे केॾी केॾी महिल टाइम ते खपंदा हूंदा आहिनि ऑपरेटर जेके हूंदा आहिनि लार्ज। अच्छा, त इन हिसाब सां असीं इक्वेशन बि असीं एड करे सघूं था।